नाज़रीन, सकरन भरसां ॻोठ मुडी जे अॻवान ख़ैर मोहम्मद भंड लाशारी बिरादरी ऐं भंड बिरादरी पारां सरदार अब्दुल सत्तार कीरियो ते एतमाद कंदे इंडस पब्लिक सोशल फोरम में शमूलियत जो ऐलान कयो। उन मौक़े ते इंडस जे अॻवाननि खे आजियाणो ॾिनो वियो। आजियाणे में इंडस तालके जे सदर हुसैन बख्श कीरियो, अब्दुल गनी कीरियो, फ़कीर नवाब कीरियो, अली शेर कीरियो, पीर मोहम्मद कीरियो समेत ॿियनि अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते ॻोठाणनि पारां संदन भरपूर आजियां कई। उन मौक़े ते यूंट मुडी जा हेठियां उहिदेदार चूंडिया विया। सदर ख़ैर मोहम्मद भंड, सीनियर नायब सदर ज़मीर अली लाशारी, नायब सदर मोहम्मद वारिस, जनरल सेक्रेटरी नज़ीर भंड, जॉइंट सेक्रेटरी रसूल बख्श भंड, इंफॉर्मेशन सेक्रेटरी एजाज अली लाशारी, फाइनेंस सेक्रेटरी गुलजार अली लाशारी, ऑफिस सेक्रेटरी मोहम्मद साजन लाशारी। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। ॻोठ जे भरिसां असांजो इंडस जो यूंट खोलियो ऐं हिननि दोस्तनि असां इंडस ते इतमाद करे ऐं पंहिंजो यूंट खोलियो। ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे ऐं हक़ीक़त इहा आहे त इंडस सोशल फोरम न कंहिंखां चंदो वठंदो आहे, न कंहिंखां फ़ी वठंदो आहे। पंहिंजे ख़र्च ते ऐं पंहिंजे ते हलाईंदा आहियूं। जेके बि कमकारी हूंदियूं आहिनि उहे असांजा कम सरदार अब्दुल सत्तार कीरियो साहिबु कंदो आहे। जेकॾहिं जाइज़ जेको मसइलो हूंदो आहे उहो पंहिंजे वसां हरां ॾेई ऐं कराईंदो आहे। उन में को बि शक कोन्हे त का बि बिरादरी हुजे, ईअं जीअं त असांजो पहिरीं इंडस कीरिया सोशल फोरम हुयो, पर हुन पाण ई नालो हटाए इंडस सोशल फोरम जो नालो रखियो, जंहिंमें ॿियूं बिरादरियूं काफ़ी बिरादरियूं आहिनि। असांजे हिन तनज़ीम में भील बि आहिनि, बागड़ी बि आहिनि, तक़रीबन सभई बिरादरियूं आहिनि। त इन लाइ असां तव्हांखे ख़ुशाम चवंदासीं ऐं भली ॻाल्हि आहे मुंहिंजे ॻोठ जे भरिसां यूंट खोलियो आहे। मूंखे त बहितर वधीक ख़ुशी आहे ऐं इनशाला असांजो जहिड़ो बि वस हूंदो तव्हांजे कमनि कार्यनि में असां मदद कंदासीं। जेके बि जाइज़ हूंदा ऐं जाइज़ जेका बि हूंदा असांजे रैली कढूं पिया। असांजे ATI फार्म खां सिनेमा चौक ताईं जेकी रैली असांजी हलंदी उन में तव्हांखे वधि खां वधि शिरकत जी दावत बि ॾियूं था ऐं पंफलेट बि खणी आहियूं। ऑलरेडी असांजा जेके उहिदेदार आहिनि, यूनिट जा उहिदेदार आहिनि, हाणे उन्हनि ते ई ज़िम्मेवारी आहे। हीअ असीं उन्हनि खे शयूं ॾेई वेंदासीं, उहे वरी अव्हांखे दावत उते पहुचाईंदा त तव्हांजी महिरबानी थींदी। आहियूं असां इंडस सोशल फोरम खे काफ़ी साल थी विया आहिनि। हीअ नंढड़े ॿार वांगुरु विखूं खणंदी खणंदी पंहिंजा रूप बदिली कंदी ऐं उहा कीरिया बिरादरी जो नालो ख़तमु करे असां अॻिते विख वधाई त जेके ॿियूं बिरादरियूं असांजा ॿिया ॿाहिरि बि आहिनि, रुगो समाजी कम न आहिनि पर असांजा सियासी कम बि आहिनि। सीनियर नायब सदर साईं अब्दुल गनी कीरियो, पीर मोहम्मद कीरियो ऐं जनरल सेक्रेटरी साईं अली शेर कीरियो, साफ़ी हज़रात तुफ़ैल साईं फ़कीर तुफ़ैल कुर्बान ऐं ॿिया दोस्त, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। सभा खां पहिरीं तव्हां दोस्तनि खे असांजा पाड़े जा दोस्त आहियो, पाड़े जा ॻोठ जा रवासियूं, तव्हां मुबारक हुजे। तव्हां एतमाद कयो असांजे क़ौमी सरदार अब्दुल सत्तार कीरियो साहिब ते। दोस्त मुंहिंजा भाइरो, असांजे पहिरीं तनज़ीम जेका इंडस कीरिया हुई, इंडस कीरिया सोशल फोरम, कुझु वक़्तु हलण खां पोइ असां हुन तनज़ीम में आया आहियूं। अलाह करे अॻिते ख़ुशि हूंदासीं। ॾुख सुख जूं ॻाल्हियूं जेके आहिनि सो अॻिते ॿुधाईंदासीं। पर असांजे ॻोठ में जेका सहूलियत न आहे, का बि तनज़ीम मिले थी कान, का बि चऊं था तनज़ीम कान थी मिले। ॻोठ में असांजे अणवण आहे, हुन सां ॻाल्हाइण पर असां सां ॻोठ जो चङो असां कयो, पर उन असां सां न रहाई अॼु ताईं आहे। छाजे करे ॻोठ ते ज़मीन ते ॿनी ते ॿारे ते हर शइ ते फ़शीर हुनजी आहे। नायब सदर अब्दुल गनी कीरियो साहिबु, इंफॉर्मेशन सेक्रेटरी फ़कीर नवाब कीरियो साहिबु, जनरल सेक्रेटरी ऐं पाण अली शेर कीरियो साहिबु ऐं असांजे इंतिहाई मौजूद शख़्स हितां जी साबिक़ा काउंसलर पीर मोहम्मद कीरियो साहिबु ऐं असांजे सकरन जा सीनियर साहिब ई कुर्बान उमरानी साहिबु ऐं साईं हाफ़िज़ तुफ़ैल अहमद जमाली साहिबु ऐं हिन स्टेज ते वेठल दोस्त ऐं अॻियां साम्हूं वेठल पिंडाल में दोस्तो, अस्सलाम वालेकुम। ये सरदार अब्दुल सत्तार कीरियो साहिबु। अॼु अव्हांजे ॻोठ मुडीअ में इंडस पब्लिक सोशल फोरम तहलके जा अॻवान जेके सरदार अब्दुल सत्तार कीरियो साहिब जी जेकी तनज़ीम आहे इंडस पब्लिक सोशल फोरम में कमु कनि पिया।